नाज़रीन, हैदराबाद में गैस भराइण दौरान सिलेंडर धमाके सां फाटण सबब मुसाफ़िर वैन के बाहि लगी वई, जंहिं जे नतीजे में औरत समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अपडेट मालूम कयो था सलीम मलाका। जी सलीम। जी बिल्कुल ही हैदराबाद बाईपास से कराची खां जेका ईंदड़ हिकु गाॾी हुई, हुन में सीएनजी जी फिलिंग दौरान ओचितो सिलेंडर में धमाको थियो आहे, जंहिं नतीजे में गाॾी खे बाहि लॻी वई। धमाके वक़्तु जेको ड्राइवर हो उहो गाॾी मां लही चुको हुयो। हिन में जेको आहे 6 जेके माण्हू हलो ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त जेके गाॾी में सवार माण्हुनि जो तादादु हुयो तक़रीबन 17 हुयो। कंहिं क़िस्म जो को बि जानी नुक़सान न थियो आहे। 6 माण्हू जेके ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते कासिमाबाद तालका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां 3 जेके माण्हू आहिनि उन्हनि खे सिविल अस्पताल रेफर कयो वियो। उन्हनि मां 2 ॼणनि खे सिविल अस्पताल मां डिस्चार्ज कयो वियो आहे, जॾहिं त हिकु ज़ख़्मी जेको आहे उहो सिविल अस्पताल हैदराबाद में ज़ेर इलाज आहे। हिकु ज़ख़्मी जेको आहे उन जे लाइ डॉक्टरनि चवण आहे त तक़रीबन 40% सड़ी चुको आहे, हुनखे तिबी इमदाद फराहम कई पई वञे। इतला मिलण खां पोइ रेस्क्यू 1122 जी टीम वाक़े वारे जॻह ते पहुती। उते गाॾी में जेका बाहि लॻी हुनखे विसाइण सां गॾु जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे 1122 जी टीम जेका आहे उहो अस्पताल मुंतक़िल कयो। जी सलीम, अपडेट का आगाह करण जे लाइ महिरबानी।